जय झूलेलाल। भावनगर जी जनता जे लाइ ॾाढी ख़ुशख़बरी आहे। हींअर जेके तव्हां दृश्य ॾिसी रहिया आहियो उहे भावनगर जे बोड़ तलाउ विस्तार जा आहिनि। गौरी शंकर सरोवर, जंहिं सरोवर मां सॼे भावनगर खे पीअण जे पाणीअ जी सगवड़ता मिलंदी आहे। अॼु हिन बोड़ तलाउ में गुजरात राज्य सरकार जी जेकी सौनी योजना जेकी आहे, नर्मदा नदीअ जो पवित्र जल हिन बोड़ तलाउ में प्रवाहन कयो वियो आहे। उन संदर्भ में हिते भव्य कार्यक्रम जो आयोजन थियो आहे। ॾाढी घणी ख़ल्क, ॾाढी पब्लिक हिन कार्यक्रम में हिते उपस्थित आहे। हींअर तव्हां उतां जा लाइव दृश्य ॾिसी रहिया आहियो, जेके असांखे अर्जुन भाई पोपटाणीअ ख़ासि वीडियो ठाहे करे मोकिलिया आहिनि। वीडियो सिंधीअ में ठाहिण जो हिकिड़ो ॿियो बि कारण आहे, चालीहे जो त्योहारु हली रहियो आहे। अॼु हिते हिन सॼे भावनगर के सेंटर में जेको इहो कार्यक्रम थी रहियो आहे, उन कार्यक्रम में अॼु हुते सॼी गुजराती पब्लिक जे विच में पिणु चालीहे जे संदर्भ में सिंधी गीत ॻाए करे हुते नची करे सिंधियुनि जेको रंगारंग कार्यक्रम कयो आहे, उन जा कुझु नज़ारा ॾिसो। जय झूलेलाल। जय झूलेलाल, जय झूलेलाल। सुहिणा रस्ता पिया सजनि, भावनगर जा सजनि। जय झूलेलाल। भावनगर जे बोड़ तलाउ एरिया खे, बोड़ तलाउ खे ॾाढे सुठे नमूने, मस्त नमूने सजायो वियो। उन जा ख़ासि दृश्य